जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। भारतीय सिंधु सभा राजस्थान जे तत्वाधान में अमर शहीद हेमू कालानी जन्म शताब्दी वर्ष जे उपलक्ष्य में पूरे राजस्थान में जन जागरण यात्रा जो आयोजन प्रारंभ थी चुको आहे। इहो प्रारंभ अॼु सुबुह जो अमरापुर दरबार का रथ जो प्रारंभ थियो, जंहिंमें संत शिरोमणि सतगुरु स्वामी श्री भगत प्रकाश जी महाराज हिन रथ यात्रा के हरी झंडी ॾेई करे रवाना कई। इहा रथ यात्रा अॼु जयपुर जे अलॻि अलॻि जॻहियुनि ते हिन पंहिंजो भ्रमण कई ऐं जॻह जॻह ते सिंधी समाज वारनि ॾाढे हर्षोल्लास सां गॾु हिन जो स्वागत कयनि, गुलनि जी बरसाति कयनि, मालाऊं इत्यादि सां पूरे रथ के बार बार सजाइनि पे, बार बार रथ जे मथां फूल जी मालाऊं भी चढ़ाइनि, पुष्प वर्षा भी कयनि ऐं हर जॻह ते सिंधी समाज जे अंदरि हिकिड़ो जोश ख़रोश भी नज़र आयो ऐं हिकु ई नालो बार बार साम्हूं भी नज़र आयो, शहीद हेमू कालानी अमर रहे, शहीद हेमू कालानी अमर रहे। दोस्तों, इन रथ यात्रा के बारे में असां तव्हांखे ॿी भी कुछ ॼाण ॾींदासीं। उहा ॼाण इहा आहे कि इन रथ जे चारों तरफ़ जेका फोटोग्राफ्स लॻल आहिनि उहे असांजे सिंध जे अमर शहीद हेमू कालानी जा आहिनि, जंहिंजे अंदरि हिकु तस्वीर जे अंदरि सिंध जो नक्शो आहे ऐं उन अंदरि शहीद हेमू कालानी तस्वीर आहे, जंहिंजे अंदरि उहो फांसी ते विया चढ़नि ऐं तंहिंजे अलावा कई छोटा मोटा अहिड़ा फोटू आहिनि जंहिंमें सिंधी संस्कृति जी भी झलक आहे। तंहिंजे अलावा तव्हांखे असां इहे भी ॼाण ॾींदासीं कि इहा रथ यात्रा राजस्थान में 5000 किलोमीटर ताणी ये यात्रा हलंदी, जंहिंमें राजस्थान जा लॻभॻि 28 ज़िला ऐं 80 शहर ये कवर कंदी ऐं हर जॻह ते हिन जो हिकिड़ो ई मक़सदु आहे कि शहीद हेमू कालानी जे जीवनी जे मथां प्रकाश विझणु, सिंधी समाज के ॿुधाइणु कि शहीद हेमू कालानी जे पंहिंजे जीवन में कहिड़ा कार्य कई, कीअं पंहिंजे देश जे प्रति हुन पंहिंजी समर्पण जी भावना रखियईं ऐं देश जे प्रति कीअं खिलंदे खिलंदे पंहिंजे जान के न्योछावर करे लाथई। ऐं इहो हिकिड़ो ॾाढो ई सराहनीय क़दम आहे जेको 17 दिसंबर का प्रारंभ थी करे 17 जनवरी ताणी हलंदो ऐं पूरे राजस्थान में ये रथ यात्रा भ्रमण कंदी। आज जयपुर में जॾहिं इन जी शुरूआत थी त इहा रथ यात्रा अमरापुर का वठी प्रारंभ थी, नारिक नाको, शास्त्री नगर, विद्यानगर, मुरलीपुरा, दादी का फाटक, अन्य कई जॻहियुनि ते इहा अॼु रथ यात्रा घुमी, जंहिंमें जॻह जॻह ते इन जो भारी स्वागत थियो ऐं काफ़ी सिंधु समाज जे माण्हुनि बढ़ी चढ़ी करे हिस्सो वरितो। दोस्तों, मुरलीपुरा जी ॻाल्हि करूं त मुरलीपुरा जे अंदरि भारतीय सिंधु सेना जोरदार हिन हेमू कालानी रथ यात्रा जो स्वागत कयनि ऐं शहीद हेमू कालानी अमर रहे जा नारा लॻायनि। तंहिंजे अलावा अगरि मुरलीपुरा पंचायत जी ॻाल्हि करूं त उन्हनि जेका भी शहीद हेमू कालानी जी रथ यात्रा से गॾु सिंधी समाज जा माण्हू हलिया पियो, उन्हनि सभिनी जे जलपान जी व्यवस्था कई ऐं इहा जलपान जी व्यवस्था जॻह जॻह ते सिंधी समाज वारनि करे रखी आहे। त दोस्तों, असां हिन रथ यात्रा जे मथां पूरी निगाह रखंदासीं। ॿियो भी जयपुर ई न बि राजस्थान में ॿियो किथे भी इहा रथ यात्रा अगरि पहुचे थी त उन जी पल पल जी तव्हांखे असां अपडेट ॾींदा रहंदासीं। नमस्ते, जय झूलेलाल। भारतीय सिंधु सभा राजस्थान प्रांत पारां अध्यक्ष मोहनलाल जी, महामंत्री मोरियाणी जी ऐं सर्व पदाधिकारी सॼे राजस्थान में 28 ज़िलनि में लॻभॻि 100 शहरनि खां मथे अमर शहीद हेमू कालानी जी शताब्दी वर्ष तरीक़े इहो साल जॾहिं सॼो देश इनखे सेलिब्रेट करे रहियो आहे त राजस्थान प्रांत बि हिकिड़ो वॾो जहमत खई आहे कि घर घर ताईं जेका हिन असांजे अमर शहीद 19 साल जे नौजवान जेको खिलंदे खिलंदे फांसी ते चढ़ी वियो, उन शहादत खे यादि कंदे 100 साल जॾहिं उनखे पूरा पिया थियनि उनजी शताब्दी वर्ष तरीक़े घर घर में वञी करे उनजी शहादत जो पर्चो ॾेखारण लाइ ही भी असांजे देश जा वीर शहीद हुआ, उहो विषय खणी करे ऐं सॼे राजस्थान में इहा रथ यात्रा निकिरी रही है।
जिन अनुसंधान अॼु सुबुह जो अमरापुर दरबार खां असांजा संत श्रोमणी महामंडलेश्वर अहिड़ा भगत प्रकाश साईं उनखे ध्वजारोहण करे ऐं यात्रा खे प्रारंभ कयो। ई यात्रा अलॻि अलॻि विस्तार में घुमी करे अॼु हिते पहुती आहे। अलॻि अलॻि जेके देश भर जा शहीद आहिनि, असां ॾिसंदा आहियूं सुखदेव, राजगुरु, भगत सिंह, चंद्रशेखर आज़ाद, तात्याजी टोपे, महाराणी लक्ष्मीबाई, चंद्रशेखर आज़ाद, शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, वीर सावरकर, अहिड़ा अलॻि अलॻि शहीदनि जा असां पिक्चरूं ॾिठियूं आहिनि, पर असांजे परिवारनि खे ख़बर कान्हे को कि असांजे सिंधी बि हेतिरो नौजवान अमर शहीद हो। अॼु उहो शहादत उनखे यादि कराईंदे कि असांजे सिंधियुनि बि हिन देश लाइ कुर्बानी ॾिनी, हिन देश लाइ शहादत ॾिनी आहे, हिन देश लाइ पंहिंजो बलिदान ॾिनो आहे। उहो विषय खणी करे जॾहिं जयपुर में निकिरी आहियूं त असांखे जॻह जॻह ते मान सम्मान अहिड़ो उन अमर शहीद खे मान सम्मान जेको आहे अमर शहीद खे ॾेई रहिया आहिनि, उनखे यादि करे रहिया आहिनि, नई टई यादि करे रहिया आहिनि, नौजवान यादि करे रहिया आहिनि। उहो विषय खणी करे अॼु असां 1 महीनो 31 ॾींहं 1 महीनो 2 ॾींहं इहा सॼी यात्रा सॼे राजस्थान में हलंदी ऐं भारतीय सिंधु सभा इन विषय खे खणी करे ऐं जेको इन जी पूर्णावती आहे उहा राष्ट्रीय स्तर ते 31 मार्च जो 2023 जो भोपाल जे लाल परेड ग्राउंड में हिकिड़ो वॾो सिंधी समाज जो सम्मेलन करे रही आहे। हिन शहादत जी शताब्दी वर्ष जी पूर्णावती में उन में असांखे मार्गदर्शन ॾियण लाइ परम पूज्य अहिड़ा असांजा माननीय सरसंचालक जी मोहन जी भागवत उहे ॾियणा आहिनि। असां सभिनी पंचायतुनि खे, सभिनी संस्थाउनि खे, सभिनीनि खे आह्वान था कयूं कि वॾी संख्या में उते 31 मार्च ते हलूं ऐं जिते जिते हिते राजस्थान में इहा जॾहिं यात्रा घुमे त इन खां नौजवान नई टी खे असां जोड़ींदासीं। जय झूलेलाल। मां मुकेश लखवाणी, गांधीधाम गुजरात मां राष्ट्रीय मंत्री भारतीय सिंधु सभा। हींअर राजस्थान जेको भारतीय सिंधु सभा आहे उन खां गॾु उन खां सहयोगी थियण लाइ उन खां गॾु इन यात्रा में गॾिजी हली रहियो आहे।